ये सब गादी नशीन पेश इमाम ऐं इस्लाम जा कस्टोडियन हुया। पोइ मूंखे जॾहिं मां मदीने वारे साईं ज़ियारत नसीब फरमाई, मां ज़ियारत करे आयुमि। भारी भारी हार खणी आया, ईअं विझंदा सिका पर नोटनि जा हार खणी आया। पोइ अञा सिलसिलो जारी आहे ऐं उन्हनि मूं जेके 50-60 ॼणा अची विया, उन्हनि जी मां मान में दावत मानी जी, छो त मस्जिद जा कस्टोडियन आहे, गादी नशीन आहे, आलिम आहे, बुज़ुर्ग आहे, मुफ़्ती आहे, सैयद आहे, उन्हनि खे मानी त सॼो हो सघियो। पोइ जेको मुंहिंजो हक़ीर इंतिज़ाम हो मूंखां थियो, उहो मां करे सभिनी जी शुक्रिया अदाई में उन्हनि खे जेको आहे ज़ोरानो ॾिनो ऐं उन्हनि ज़ोरानो तनावल फरमायो, मूंखे दुआऊं ॾींदा हलिया विया। ऐं वरी बि इंशाअल्लाह 2-3 महीननि में वरी ॿी दावत कंदासीं, जंहिंमें घणा आलिम हूंदा, घणा गादी नशीन हूंदा, घणा सैयद हूंदा। इन ॻाल्हि गॾु थिया ऐं इस्तेमाम नाक़िस हितमाम तॾहिं कयोसीं। ॿी का हिन जी सियासी गॾिजाणी आहे, इहो न आहे, कोई अहिड़ी ॻाल्हि न आहे जंहिंमें असां को सियासी थियूं या मज़हबी थियूं या इहो न आहे। सरासर दावत ॾियणु आया उहो इन्हनि जो हुयो। दावत ते आया जेका मुंहिंजे तरफ़ां उन्हनि जे ख़िदमत में मुदबाना गुज़ारिश करे क़बूल कराई वई। लाइब्रेरी कासमिया लाइब्रेरी उहा तक़रीबन मुकमिल थी वई आहे, पर उहा तमामु नंढी आहे। उहा 110 फुट डिघी 22 फुट विकिरी आहे। उहा क़ाइम ऐं अञा उन पिरा परवे में न आहे। जेतिरा उते किताब आहिनि इन खां वधीक ॿिया अञा ठकिया पिया आहिनि। मां उनजे लाइ साईं बादशाहनि मुंहिंजे मुर्शिद करीम जा नवादरात बि रखणु चाहियां थो। उन में जीअं उन्हनि जो पींघ हुआ, उहो उन्हनि जे ॾाढे मुबारक जो ठहियल आहे। पीसाई जूं लठा दस्तारूं आहिनि, ॿिया जेके सामान आहिनि, ऐं कुझु कलमी किताब आहिनि, कुझु ॿिया इहे मां जुदा रखणु चाहियां थो। साईं बादशाहनि जा परींदड़ कपिड़ा, जुतियूं ऐं घणो कुझु मां रखणु चाहियां थो। इवन जेके पाण सेर बि ठाराईंदा, पाण न ठाहींदा, औज़ार पंहिंजा इस्तेमालु कंदा, उहे बि मां रखंदुसि। इन कोशिशि में आहियां ऐं फ़सुलु लहंदा त इहो कराईंदो, छो त मूंखे चंदो ऐं इहे टपड़ वसूल न आहियां कंदो, क़बूल न आहियां कंदो। इन जे करे उनजो पैसनि अननि लहण जो इंतज़ारु आहे।